हिन वीडियो में असां निस्बत यानी रेशियो जे बारे में वधीक पढ़ंदासीं। त हाणे असां वटि मालूम करिणो आहे त रेशियो सूफ़नि जी केतिरी आहे नारंगियुनि सां। चलो नारंगियुनि सां नथा ॾिसूं छो त असां वटि इलाही सारा मेवा जात आहिनि, त असां ॾिसूं था त सूफ़नि जी जेका निस्बत आहे उहा फ्रूट्स सां माना जेके बक़ाया टोटल मेवा आहिनि उन सां केतिरी आहे। हाणे चलो ॻणियूं सूफ़ केतिरा आहिनि असां वटि। त असां वटि घणा सूफ़ आहिनि? असां वटि 1 2 3 4 5 6 7 8 8 सूफ़ आहिनि। त असां लिखंदासीं त असां वटि 8 सूफ़ आहिनि। हाणे अचो त बक़ाया मेवा ॻणियूं त असां वटि 8 त सूफ़ आहिनि, उनखां पोइ अलावा 3 6 9 ऐं 12 त असां वटि 8 ऐं 12 असां वटि 20 मेवा आहिनि। त असां वटि घणी रेशियो थींदी? 8, उनखां पोइ निस्बत जी निशानी ऐं उनखां पोइ असां लिखंदासीं असां वटि 20 ॿिया बक़ाया मेवा आहिनि। त 8 निस्बत 20 आहे असां वटि सूफ़नि जी बक़ायनि मेवनि सां। असां इन्हनि ॿिन्हिनि खे 4 सां वंडे नंढो बि करे सघूं था। हाणे 4 जे खोड़े में 8 ॿ दफ़ा ईंदो आहे त असां लिखंदासीं 2 ऐं उनखां पोइ निस्बत जी निशानी ॾेई 20 खे 4 सां वंड कंदासीं त असां वटि छा ईंदो? असां वटि 5 ईंदो, छो त 4 जे खोड़े में 20 5 दफ़ा ईंदो आहे। हाणे अचो त ॾिसूं त छा ही सच में आहे? असां 4 खाना ठाहियूं था या 4 मजमूआ ठाहियूं था अलॻि अलॻि। जीअं हाणे मिसाल हिकिड़ो ठाहियो आहे मां, उनखां पोइ हे मां ॿियों ठाहियां थो, उनखां पोइ मां हे टियों ठाहियां थो ऐं टे खां पोइ मां हे चोथों बराबरि 4 खाना ठाहियां थो। हाणे हर खाने में ॾिसो त छा असां वटि ॿिनि सूफ़नि ते 5 मेवा आहिनि? जी बिल्कुलु असां वटि ईअं ई आहे। हर 2 सूफ़नि ते असां वटि 2 सूफ़ ऐं 3 नारंगियूं मतिलबु 5 मेवा आहिनि। त असां वटि छा रेशियो आहे या छा निस्बत आहे? हर 2 सूफ़नि ते 5 मेवा आहिनि, यानी असांजी निस्बत 2 निस्बत 5 आहे। हाणे हिन निस्बत खे असां अणपूर जे अंदाज़ में बि लिखी सघूं था। अणपूरो हूंदो आहे कंहिं बि 2 अंगनि जो वंड जी सूरत में। त हिन निस्बत खे असां ॿ छो त सूफ़ 2 आहिनि ऐं उनखां पोइ वंड में असां लिखंदासीं 5, छाकाणि त असां वटि जेके मेवा आहिनि उहे 5 आहिनि। त हाणे 2 वंडिया 5 इहा फ्रैक्शन या अणपूर जी जेका सूरत आहे इन सूरत में बि निस्बत खे लिखी सघिजे थो। ऐं असां ईअं चई सघूं था त 2 वंडिया 5 या 2 भाङे 5 सूफ़ असां वटि आहिनि फ्रूट यानी नंबर ऑफ फ्रूट्स जे मुक़ाबले। या नंबर ऑफ फ्रूट्स नथो लिखां मां हिते लिखां थो त 2 भाङे 5 फ्रूट जेको असां वटि आहे उहो सूफ़ आहिनि या उहे सूफ़ आहिनि। त ईअं असां निस्बत खे इन सूरत में बि लिखी सघूं था। ऐं अणपूर खां अलावा असां अॻ में पढ़ी आया आहियूं त रेशो खे असां ईअं बि लिखी सघूं था, जीअं अंग्रेज़ी में लिखिबो आहे त 2 to 5 मतिलबु त हर 5 फ्रूटनि ते असां वटि 2 सूफ़ आहिनि। ऐं इन साॻे खे असां अणपूर जी सूरत में बि लिखी सघूं था 2 वंडिया 5 यानी हर 5 मेवनि ते असां वटि 2 सूफ़ आहिनि। ऐं निस्बत खे लिखण जा इहे सभई तरीक़ा थी सघनि था।